जैकबाबाद सब्जी फ्रूट मंडी यूनियन पारां वापारियुनि खां फुरवाकियनि ख़िलाफ़ सब्जी फ्रूट मंडी ॿाहिरां क़ौमी शाहरा ते एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो वियो। इन मौक़े ते अॻवाणनि दीदार लाशारी, हाजी अहमद अली खरल, बाबल बिरोही, हाजी बशीर सबायो ऐं ॿियनि चयो त जैकबाबाद में बदअमनी तेतिरी वधी वई आहे जो फोरू नाको हणी करे सुबुह जो सब्जी फ्रूट मंडी जे वापारियुनि खां फुर करे आसानी सां फरार थी वञनि था। 1 महीने दौरान 9 खां वधीक वापारियुनि खां फुर थी आहे, पर पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न आहे कयो। असांजो मुतालबो आहे त सुबुह जो वक़्तु सब्जी फ्रूट मंडी जे टाइम पुलिस पेट्रोलिंग वधाए वापारियुनि खां फुर थियल रक़म वापस कराए अमन बहाल कयो वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधायूं त जैकबाबाद सब्जी फ्रूट मंडी में वापारियुनि खां फुर वाकियनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वापारियुनि टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो आहे। इन मौक़े ते अॻवाणनि दीदार लाशारी, हाजी अहमद अली खरल, बाबल बिरोही, हाजी बशीर सबायो ऐं ॿियनि ख़िताब कयो। ये गुंडागर्दी, ये जंगल का कानून